शाह साईं जी समाना में गुलां जो भी ज़िक्र आहे तोखे इन मुतालिक़ केतिरी नॉलेज आहे? गुलां हिकु नाचणी हुई ऐं मुजरा कंदी हुई, ॻाईंदी बि ॾाढो ज़बरदस्त हुई। जहिड़ो हुयुसि आवाज़ तहिड़ी हुई सूंह। ख़ुशि तमामु घणी हुई ऐं हुनजी शाइरी जी चूंड इंतिहाई ख़ूबसूरत हूंदी हुई। ऐं उन दौर में लतीफ़ साईं खां वधीक बहितर शाइरी कंहिंजी पई थी सघी। भिटाई जी शाइरी ॻाए ॻाए हुनजी परस्तार थी वई ऐं इहा हुनजी ख़्वाहिश हुई तो भिटाई जो कलाम भिटाई जे साम्हूं वेही ॻाए ऐं हुन खां दुआ वठे। पोइ उहा ख़्वाहिश हुनजी पूरी थी? मूंखे लॻे थो त गुलां जे बारे में तोखे मूंखां वधीक ॼाण आहे, तूं ॿुधाए। जेतिरे क़दुरु मूं पढ़ियो आहे हुन साईं खे हाज़िरी लाइ चवराए मोकिलियो। लतीफ़ साईं जन फरमायो त फ़क़ीरनि जी मजलिस में मायुनि जो कहिड़ो कमु। फ़क़ीरनि ॾाढियूं मिनतूं कयसि। तंहिंखां पोइ लतीफ़ साईं फरमायो त भली अचे पर वेही ॻाए। जंहिं ते गुलां तमामु घणो ख़ुशि थी ऐं पोइ लतीफ़ साईं जा पेर छुई उन जा ॿिए ताईं वायूं ॻायईं। इहो पहिरियों भेरो हुयो जो लतीफ़ी मजलिस में कंहिं औरत पे ॻायो, जंहिंसां सॼे माहौल में गुलां जी आवाज़ जो सहर तारी थी वियो। उन साईं जे आॾो कंधु झुकाए सुखी ज़िंदगी गुज़ारण ऐं घर घाट वारी थियण जो अर्ज़ु कयो। साईं जन हुन जे मथे ते शफ़क़त भरियो हथु रखी दुआ ॾिनी त तूं तुर्त ई सिंध जे हाकिम जी राणी बणिवीअ। ऐं पोइ जल्दी उहो हाकिम नूर मोहम्मद कलोड़ी जी राणी बणिजी वई। छा सम्झी मुर्शिद करीम जे दुआ जो असर ऐं गुलाम मां जेको गुल पैदा थियो उहो हुयो गुलाम शाह कलोड़ो, जंहिंजे लाइ गुलां खे मुर्शिद करीम फरमायो त तूं सिंध जे हाकिम जी घरवारी थींदीअ ऐं तोमां जेको पुटु ॼमंदो उहो पंहिंजे क़ौम जो सरदार थींदो ऐं उनजो मान मर्तबो ऐं नामूस पंहिंजे पीउ खां बि बुलंद हूंदो। सुभान अल्लाह। सच पुछी न अमर त मुंहिंजी बि दिलि साईं सां ईअं ई जुड़ियल आहे। बिल्कुलु सिद्धू, लतीफ़ साईं जी समाजी शख़्सियत हर सिंध वासीअ में ईअं ई समायल आहे। मां तो सां हिन ॻाल्हि में सहमत न आहियां। उहो इन करे जो अॼु जो नौजवान ला इल्म थी वियो आहे। उन खां पंहिंजो विरसो ई विसरंदो थो वञे। अलाए कहिड़े क़दरनि में अड़िया आहे। हा, इहो हिकु अलॻि बहस आहे ऐं पाण हिन में उलझण कोन था चाहियूं। नूर मोहम्मद कलोड़े सां शादी खां पोइ माई गुलां घर में लतीफ़ साईं खे ॻाईंदी ऐं झुंगारींदी हुई ऐं संदसि पुटु गुलाम शाह माउ जी सोबत में रही उन जे ॻाल्हियुनि जो तमामु घणो असरु वरितो ऐं गुलां बि खेसि सम्झाइण में कामयाबु थी वई त शाह लतीफ़ हक़ ते हो ऐं संदसि वॾा ना हक़ ते। शाह साईं जे सफ़रनि जो सिलसिलो किथे पहुतो? शाह साईं जन तमामु घणा सफ़र कया, घणनि इलाइक़नि जा सफ़र कया अथऊं, केतिरनि इलाइक़नि जा त वरी वरी बि सफ़र कया अथऊं। पर असां ॻाल्हि मुख़्तसिर कंदा पिया हलूं। टियों जेको वॾो सफ़र कयाऊं उन सफ़र में मखदूम मुइन जेको मखदूम ठारो जे नाले सां मशहूरु हुयो ऐं मदन फ़क़ीर बि संदन साण आहे, उॾेरे लाल तां थी पीर पठे तरफ़ हलिया विया। उॾेरो लाल बुनियादी तौर ते हिंदुनि जो संत आहे ऐं मुस्लमान बि खोड़ सारा हुन जा मुरीद आहिनि। पीर पिथोरे ते पहुची मखदूम ठारो उतां मोकिलाए थो ऐं शाह साईं खे वसियत थो करे त जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजे जनाज़े जी निमाज़ अवां पढ़ाइजो ऐं शाह साहिबु ईअं कयो बि। मखदूम ठारो जॾहिं गुज़ारे वियो त शाह साईं जन ठठे पहुची मखदूम ठारे जी जनाज़े जी निमाज़ बि पढ़ाई। ऐं हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त हिन दफ़े शाह साईं सां तंबूरनि समेत फ़क़ीरनि जो टोलो बि साणो ऐं जिते जिते साईं जन खे राति पई उते समाज जी महफ़िल कंदा पोइ अॻिते रवाना थींदा हलिया। उतां खां पोइ भिटाई सरकार जन लमारी शरीफ़ बि विया।
जिते मखदूम मोहम्मद ज़मान जन सां कचहरी बि कयऊं। काफ़ी कचहरी खां पोइ भिटाई सरकार जन मोहम्मद ज़मान साईं जन खे चयो त साईं मां तव्हांजो मुरीद थियणु थो चाहियां। जंहिं ते मखदूम साहब जन फरमायो त तव्हांखे राग छॾिणो पवंदो। ऐं इहो चई भिटाई सरकार जन उतां वापसि थिया त मां राग कोन थो छॾे सघां। राग छो न छॾे? राग इन करे कोन छॾियईं जो हुनखे मुरीद थियणो ई कोन हुयो। हू त शुरू खां ई इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु हुयो। भला अहिड़ो को बैत जंहिंमें हुन पीरी मुरीदी खे रद्द कयो हुजे? पूॼाकार मां पाण खे पल पूॼा खां पाण ॼाणे छॾज ॼाण पुरज पूरब पंध ॾे। पूॼाकार मां पाण खे जोगी रखज जोग ख़ल्क़ ख़ादम जीअं करी ईअं रावल वॾो रोग भॻन कोन्हे भोग नांगा वञनि निंगिया। वाह लतीफ़ साईं वाह। बदीन ऐं ॾीपले जे मिलंदड़ हदुनि खां थोरो ओभर तरफ़ ॾीपले जे हदुनि में थर में रहंदो हुयो उस्मान काछिलो। हीउ उहो उस्मान काछिलो जेको हर साल भिटाई सरकार जन वटि चकर ज़रूरु हणंदो हुयो। सो भिटाई सरकार जन राति वञी उते तरसिया। काफ़ी सारनि हालनि हवालनि खां पोइ भिटाई सरकार मयार ॾींदे हुनखे चयो त तूं हिन दफ़े चकर छो कोन आयो? फ़क़ीर उस्मान चयोसि त साईं हिन दफ़े मूं वटि तव्हां ॾे आणण जे लाइ का सूखड़ी कोन हुई जंहिंजे करे मां कोन अची सघियुसि। तंहिं ते भिटाई सरकार जन वराणियो त अहिड़ी सूखड़ी घोरी जेका जानी जुदा करे। राति उते गुज़ारियाऊं। सुबुह थियो ऐं सुबुह जो उस्मान काछिले भिटाई सरकार जन खां पुछो त साईं हितां खां पोइ काॾे वञण जो इरादो आहे? भिटाई सरकार जन वराणियो त कच्छ घुमंदासीं। उस्मान काछिले चयो त साईं कच्छ हितां खां तमामु घणो पंधु आहे। हीअं था कयूं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे अॻिले ॻोठ में उन वटि उठ तमामु घणा आहिनि। उन खां कुझु उठ वठी तव्हांखे उन्हनि ते चाढ़े ऐं पोइ फर्दर तव्हांखे रवानो था कयूं। नारायण सर खां थोरो अॻु भरो गोहर शरीफ़ जो साले फ़क़ीर गोरी उहो उस्मान काछिले जो दोस्त हो। उन ताईं उस्मान काछिलो गॾु हलियो भिटाई सरकार जन सां। उन खां उठ वठी उन्हनि ते चाढ़े ऐं पाण वापसि थी वियो। लतीफ़ सरकार पंहिंजनि फ़क़ीरनि समेत तंबूरा साण करे उठनि ते सवार थी ऐं रवाना थिया कच्छ तरफ़। कुछ वक्त अॻु तू फ़क़ीरनि जो ज़िक्र पे कयो। हा हुन में हिकिड़ो फ़क़ीर वगन बि तो हुयो न? हा वगंद वॾो अजीब माण्हू हुयो। हुन वीचारे जी घर में इज़त कोन हूंदी हुई। शाह लतीफ़ जे बकौल त हुनजी घरवारी हुनखे मोचड़ा बणंदी हुई ऐं घर में मानी बि कोन ॾींदी हुअसि। घरवारीअ खे इन करे बि न वणंदो जो सफ़ाई पसंदि न हुयो। वगंद अजीब किरदारु हुयो ऐं वॾी ॻाल्हि त हू अतुर जो ॾाढो शौक़ीन हूंदो हुयो। ज़ाल जो अतुर चुराए हणंदो न त ज़ाल वधीक कावड़जी पवंदी हुअसि। इन करे त मां शादीअ जो इरादो तर्क करे छॾियो आहे। प्यार शादी जो मोहताज थोड़ी हूंदो आहे। पर गॾु रहण जो हिकिड़ो जवाज़ त हूंदो आहे न। पोइ त शादी बि ज़रूरी आहे न? ज़रूरी त आहे पर वगंद वारी हालत थिए त पोइ अतर चोराईंदे त इहा हालत त थींदई न। पोइ वीचारे वगंद जो छा थियो? घरवारीअ खां गुसाए अची शाह साईं जी कचहरी में वेहंदो। तोखे त ख़बर आहे त सुहिणो लतीफ़ त पारस हो न, जेको हुन सां गॾु हूंदो सोनो थी पवंदो। वगंद खे बि सोनो करे छॾियईं। वगंद वाहिद माण्हू हुयो जंहिंसां लतीफ़ सरकार चर्चा भोग बि कंदो हुयो। पोइ लतीफ़ साईं जो सफ़र किथे पहुतो? लतीफ़ साईं जन कच्छ में पहुची उठनि वारनि खे वापसि मोटाए छॾियो
ऐं पोइ पाण मंज़िलूं कंदा विया। पहिरियां अबड़ासू घुमियाऊं ऐं हीउ उहो इलाइक़ो आहे जंहिंमें अबड़ो रहंदो हो ऐं हीउ उहो अबड़ो आहे जेको सूमरनि जी खौस खां सिंध छॾे अचे कच्छ में वेठो हुयो। ऐं वरी जॾहिं सूमरनि ऐं अलाउद्दीन जी पाण में जंग थी त इहो साॻियो ई अबड़ो हुयो जंहिं सूमरनि जूं साम्हूं पाण वटि रहायूं, जंहिंजे करे अलाउद्दीन हुन सां बि जंग कई, जंहिंमें अबड़नि जा इलाही माण्हू शहीद थी पिया। ऐं अबड़े जी इहा अदा लतीफ़ सरकार खे ॾाढी पसंदि आई, जो हुनजो ज़िक्र पंहिंजी शाइरी में बि कयो अथऊं। अबड़ो सूर्य बि हुयो त दातार बि हुयो। अबड़े ते कोई बैत? अबड़ो अघा मन में सपड़ जीअं बेले, सॼण सावण मींहं जीअं रुनियूं थो रेले, अचनि जे वेले तन बोर बख़्शे भिट धणी। भिट धणी छो? एक्चुअली उहो कंहिं भिट जे भरिसां रहंदो हो, जंहिंजे करे भिटाई सरकार हुनखे भिट धणी सॾियो आहे। हू पाण बि त भिट धणी हुयो न? पाण भिट ते देरि सां वेठो, इन जे करे बाद में भिटाई सॾिजणु लॻो। इन किसे खे बाद में कंदासीं ऐं पोइ बाक़ी रहियल अबड़नि जो पहिरों खयाई। इहो ज़िक्र बि अञा पोइ कंदासीं, फ़िलहालु जारी रखूं था हिन सफ़र खे। हा, इहो बहितर आहे। अबड़ासू खां पोइ जाम जखरे जो इलाइक़ो, हालार, बेलो, उन्नड़ राय जो इलाइक़ो, धीरक परगणो, खड़ीहर, पानोर, पच्छम, गिरनार में वञी सुरसोरठ लिखियाई। इहो मुमकिन आहे त इन ई साॻे सफ़र में पोरबंदर ऐं हिंदुस्तान जा ॿिया इलाइक़ा बि ॾिठा हुजई। इहा ॻाल्हि त तय आहे त लतीफ़ सरकार हिंदुस्तान कई दफ़ा वियो आहे ऐं हिंदुस्तान जा माण्हू लतीफ़ सरकार सां ईअं ई मोहबत कनि था जीअं असां। इन ई सफ़र में सुर बिलावल ऐं सुर ॾहर बि लिखियाई ऐं वापसीअ में कास्बे जे रस्ते खां थींदो अचे कारूंजर में पियो। मोरनि ऐं नांगनि जी फितरत खे सम्झंदे सुर कारायल लिखियाई ऐं कारूंजर जबल में जैन मज़हब जो हिकु क़दीमी मंदरु आहे, उते बि अची मंज़िल कयाई। उन मंदर जे भरिसां मदन फ़क़ीर पंहिंजो हिकु यादगार बि क़ाइमु कयो, जेको अॼु ॾींहं ताईं मदन जो लोड़ो सॾिबो थो अचे। जबल खां ॿाहिरि निकिरी बोडेसर जो तलाउ, बोडेसर जी मस्जिद ऐं बोडेसर जो मंदरु ॾिठाई। अहिड़ा अनेक तजुर्बा ऐं मुशाहिदा कंदो मुख़्तलिफ़ माण्हुनि जा रवैया, क़द्र, नियम, रीतूं, रस्मूं, मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं ॿोलियूं, उन्हनि जा लहजा, इहे सभु पंहिंजे शाइरी में समाईंदो अॻिते सफ़र कंदो हलंदो वियो। अमर, हे शेख अयाज़ में ऐं भिटाई में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इहो ई फ़र्क़ु आहे, जीअं हिते हली सिधा पहुची वियासीं ऐं हुते हलण जे लाइ खोड़ सारा ॾाका चढ़णा पवंदा। हा अमर, पोइ लतीफ़ साईं बोडेसर खां अॻिते वधियो कोन? सिंधु बोडेसर रिण में आहे ऐं उतां जेकॾहिं थोरो पंधु उत्तर तरफ़ मतिलबु मौजूदा ॾाने धांधल ताईं हली अचिबो, उतां खां पोइ थर शुरू आहे। मारवीअ जो खूह भालवा, मारवीअ जो ॻोठु भालवा खां थोरो ओभर तरफ़ ऐं खूह खां थोरो उत्तर तरफ़ आहे, उहो ॾिठाई। घोड़ीअ जो मंदरु, वीरावा, मतिलबु त समूरो थर तफ़सीली घुमियो ऐं उन खां पोइ थर खां ॿाहिरि निकितो। ऐं इहो हिकिड़ो दफ़ो न, काफ़ी दफ़ा उते वियो। थर खां ॿाहिरि महिराणो, मूमल सां लाॻापियल खोड़ सारा माग, लीला जो पुराणो शहर लीहोर, शहदादपुर में सुहिणी ऐं मिहार जूं मज़ारूं, पुराणा ढोरा ऐं वकरा। थी वई हल इंच इंच खां वाक़िफ़। हीअं तफ़सीली ॿियो केरु थो घुमी सघे? ॾिसी पोइ लिखियो अथई।
तॾहिं त अॼु ॾींहुं ताईं मां कोई चुक नाहे करे सघियो। सही थी चवी, सोरहां आना सही थी चवी। सोहिणी जो शहर शहदादपुर संदसि ॻोठ जे वेझो हुयो न? हा हा, हिन जो मतिलबु त संदसि सूरमियुनि मां वेझे खां वेझी सूरमी सोहिणी हुई। हा बिल्कुलु, लीला बि हुनखे वेझी हुई, छो जो हुनजा आसार बि शहदादपुर जे आसपास में ई मिलनि था। भिट खे कॾहिं अची आबाद कई? सिंधु, शहदादपुर खां ॻोठु वापसि ईंदे जॾहिं हिन भिट ते पहुतो न, हिन भिट खे ॾिसी कुझु वक़्तु बीहजी वियो, ॼण त पंहिंजे घर पहुची वियो हुजे। हीअ ई त हुई हुनजी आइडियल जॻह, मथां ई परे परे ताईं चौधारी सावक जा मैदान नज़र ईंदड़, वणरा, भरिसां करार ढंढ जो नज़ारो, खुलियल रातियूं, हवादार ॾींहं, अकेलाई न वेकलाई, को सवा पहर त उते वेहिजी वियो। ऐं सिंधु फ़क़ीरनि खे चयईं त हिन जॻह खे पंहिंजो मुस्तक़िल आस्थानो बणाईंदासीं। मदन फ़क़ीर सॼे सफ़र में साण हुयसि? हा, मदन फ़क़ीर सॼे सफ़र में साण हुयुसि, ऐं सफ़र खां वापसीअ ते हू पंहिंजे ॻोठ ते वियो हलियो, पर पंहिंजे पोयरनि खे वसियत कयईं त मुंहिंजे मरण खां पोइ मूंखे सारजो न, ऐं मूंखे लतीफ़ सरकार जे पहिरांदी में रखिजो। वाह, इहा हुई नज़रियाती हमांगी। उत्तर सिंध जो सफ़र न कयईं? हा, उत्तर सिंध जो सफ़र हुन जे वॾनि सफ़रनि मां हिकु आहे। असां त ॻोठ खां यूनिवर्सिटी ऐं यूनिवर्सिटी खां ॻोठ अची हच थी था पऊं। हुननि त सभिनि किरदारनि जेतिरो अकेले सिर सफ़र कयो आहे, उन खां बि वधीक असां हुन जे हिकिड़े किरदार जेतिरो बि पंधु नथा करे सघूं। सिंधु, यूनिवर्सिटी ताईं बि असां कोच में था अचूं, जेकॾहिं पहिरें पंधु अचिणो पवे न त असां इम्तिहान बि न ॾेई सघूं। ॿियो त असां पंहिंजे मुस्तक़बिल ठाहिण लाइ था अचूं, बेलोस थोरी था अचूं। लतीफ़ साईं पंहिंजो मुस्तक़बिल न ठाहियो? छा ठाहियूं, तूं ई ॿुधाए। अहिड़ो ठाहियईं जो जहिड़ो कोई बि न ठाहे सघे। छा ठाहियईं, ॿुधाए न। तूं, मां ऐं हज़ारे माण्हू उन जो ज़िक्र था कयूं, अहिड़ो मुस्तक़बिल कंहिं ठाहियो आहे? सही थी चई सिंधु, सोरहां सही। हाँ सिंधु, लतीफ़ साईं जन अक्सर दराज़नि में मियाँ साहब ॾिने फारूकी जन वटि ऐं ख़ैरपुर लॻ खोड़नि जे मखदूमनि वटि अक्सर वेंदा हुआ। ऐं आख़िरी दफ़ो जॾहिं लतीफ़ साईं जन मियाँ साहब ॾिने वटि विया त उन वक़्तु सचल जी उमिरि 11 खनि साल हुई, ऐं मियाँ साहब ॾिने सचल खे लतीफ़ साईं सां मिलायो ऐं उन्हनि जे तबियत जे बारे में बि ॿुधायईंसि। ऐं लतीफ़ साईं जी सचल सां थोरी घणी ॻाल्हि ॿोल बि थी, ऐं उनजी बाग़ी तबियत खां वाक़ुफ़ु थियण खां पोइ इन मौक़े ते लतीफ़ सरकार हिकिड़ो तारीख़ी जुमिलो चयो त असां जेको तसौफ़ जो कुनो चाढ़ियो आहे उनजो ढक ही नींगर लाहींदो। वाकई इहो ढक सच लाहे ॾेखारियो। वाह जो तबियत शनास आहे लतीफ़ साईं। लतीफ़ साईं जन जा खोड़नि जे मखदूमनि सां ॿ किसा ॾाढा मशहूरु आहिनि। हिकु भेरो ईअं थियो त लतीफ़ साईं जन फ़क़ीरनि सां गॾु मस्जिद में वेठा, सोमाणीअ खां पोइ राग जो वक़्तु थियो त लतीफ़ साईं जन पंहिंजनि फ़क़ीरनि ॾे ॾिठो त हुननि तंबूरा खोलणु शुरू करे ॾिना। ते मखदूम साहिबु चयो त साईं मस्जिद में वेठा आहियूं। इन ॻाल्हि ते लतीफ़ साईं वराणियो त साईं भला हिन मस्जिद जी हद केसी ताईं आहे? त मखदूम साहिबु जवाबु ॾिनो, साईं हेसी ताईं। जंहिं ते लतीफ़ साईं जन चयुसि त ठीकु आहे,
असां ॿाहिरि था वेहूं, जे हीअ अलाह जी अदा त असां भित खां ॿाहिरि वेही था ॻायूं। जंहिं ते मखदूम साहिबु जवाबु ॾिनो त न साईं, न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, अलाह त जिते किथे आहे, तव्हां भले हिते ई वेही ॻायो। ऐं उन खां पोइ सॼी राति उते वेही ॻायूं। ॿियो किसो न, पर कज़ियो हुयो हुकुमराननि मखदूमनि सां गॾु मस्जिद में निमाज़ दौरान 222 माण्हुनि खे शहीद करायो। ऐं उन खां पोइ पढ़ो घुमराए छॾियो त जेकॾहिं को बि माण्हू हिननि जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कंदो त उन सां बि इहो साॻियो अशर कयो वेंदो। कहिड़े में? मखदूम कारे खे कारो ऐं अछे खे अछो चवंदा हुआ, ऐं हिननि हुकुमराननि जे चवण ते राति खे ॾींहुं न चवंदा हुआ। इन ॾोह में लतीफ़ साईं जो अहिड़े माण्हुनि ॾांहुं वरी वरी वञण जो मक़सदु सम्झ में अचे थो। हा, हू वेंदा ई पंहिंजे हम ख़यालनि ॾे, न त पुराण पसंदि आलिम त सिंध में खोड़ हुया। हिननि मखदूमनि जी शहादत जे टाइम ते भिटाई सरकार जन सफ़र ते हुआ ऐं हिन कज़े जी ख़बर हुननि ताईं कोन पहुती, ऐं हिननि मखदूमनि जा लाश मस्जिद में पिया रहिया। ऐं इहा ख़बर लतीफ़ साईं ताईं पहुचण खां अॻु घोटकीअ जे गौस मूसा ताईं पहुती, ऐं उन हाकिमनि जे ग़ज़ब जी परवाह न कंदे जल्दी पहुची उन्हनि सभिनी माण्हुनि जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयो। शाह साईं खे जॾहिं मखदूमनि जे शहादत जी ख़बर पई त शाह साईं पंहिंजे ॿिए सफ़र खे तर्क करे जल्दी जल्दी अची खोड़नि में पहुतो, पर उन वक़्त ताईं मखदूमनि जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु थी चुको हुयो। ऐं पुछा कराईं, तूं मर्द मुजाहिद केरु आहे जंहिं हुकुमराननि जे ग़ज़ब जी परवाह न कंदे बि अहिड़ो नेक कमु कयो आहे? खेसि ॿुधायो वियो त उहो मर्द मुजाहिद घोटकीअ जो गौस मूसा हुयो। ऐं ॿुध, उन वक़्त में घोटकीअ खे लोहे साहिबा बि चयो वेंदो हुयो। बसि गौस मूसा जी इहा अदा लतीफ़ साईं खे अहिड़ी त वणी जो उतां ई सिधो रुख रखियईं लोहे साहिबा जो। लोहे साहिबान में बि त निमाज़ जा किसा मशहूरु आहिनि न? हा सिंधु, जॾहिं न लतीफ़ साईं गौस मूसा सां मिलण लाइ उते पहुतो ऐं इहा ॻाल्हि उते जे आस पास में पकिड़िजी वई ऐं रोज़ानो खां इलाही सारी वधीक जमात उते गॾु थी वई। निमाज़ जो टाइम थियो त सॼी जमात गौस मूसा खे चयो त अॼोकी निमाज़ लतीफ़ साईं जन पढ़ाइनि, ऐं गौस मूसा वरी लतीफ़ साईं खे साॻी ॻाल्हि कई त साईं जमात थी चए त निमाज़ तव्हां पढ़ायो। साईं जन चयो बिल्कुलु निमाज़ मां पढ़ायां थो, ऐं अॻियां थी बीठो निमाज़ जी नियत करे आलम शरीफ़ जी जॻह ते सरकार लतीफ़ जन हिकिड़ो बेत पढ़ियो, ऐं उहो बेत हो त ज़ुमर ज़ुख़्रुफ़ सूमरा हमद जनी जो हाल भला करी भाल त मिला मारू जामसी। ऐं ॿी रकात में ॿियो बेत पढ़ियाऊं त ज़ुमर ज़ुख़्रुफ़ सूमरा हमद जनी जो हंद बारी लाही बंद त मिला मारू जामसी। ऐं उन खां पोइ सलाम वरायाऊं। सलाम वराए जॾहिं पोइ हिते ॾिठो त गौस मूसा ऐं हुन सां गॾोगॾु हिते जा कुझु फ़क़ीर, तंहिं ते बुरकी लतीफ़ साईं जन गौस मूसा खां पुछियो त मूसा वेठो आहीं? त मूसा चयो हा साईं वेठो आहियां। त शाह साईं वरी चयो त जमात त भॼी वई। तंहिं ते गौस मूसा वराणियो त हा साईं, माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त इश्क जी निमाज़ छा थींदी आहे। हाय हाय, इश्क ज़िंदाबाद। ऐं पोइ लतीफ़ साईं जन गौस मूसा खे मखदूम शहीदनि जे कफ़न दफ़न वारे हिन अमल ते जस जा जुमिला चई पोइ उतां रवाना थिया मीरपुर माथेले ॾे मूमल जी माड़ी जी तरफ़। ऐं उहो काकमहल माथेले खां ओभर तरफ़ हिंदुस्तान जे हदनि में लुढाणे जे इलाइक़े में आहे। काकमहल जा निशान ॾिसी सुरमूमल राणो लिखिया आहिनि।
सिंधु लतीफ़ साईं जो कमाल त ॾिस, मिटीअ जे ढेर ते बीही तसवुराती तौर ते उनजी गहराई में एतिरो त लही थो वञे जो उहो सॼो किस्सो पंहिंजे पूरे जमाल सां असांजे अखियुनि अॻियां हिकु फिल्म वांगुरु घुमी थो वञे। न सिर्फ़ु दास्तान थो बयानु करे पर हुन सां लाॻापियल जोग्राफी, तारीख़, समाजी क़दर, रहणी कहणी, रीतूं, रस्मूं, तहज़ीब ऐं उन दौर में इस्तेमालु थींदड़ ॿोली, पहाका, इस्तलाह, मुहावरा सभु ॿुधाईंदो थो वञे। संदसि बयानु कयल किसनि ऐं कहाणियुनि जो अक्सर वास्तो या त थर सां आहे या लाड़ सां। सिंधु ही वाहिद किसो आहे जंहिंजो वास्तो उतर सां आहे ऐं हिन ते जेकॾहिं तूं गौर कंदीअ त हिन जी ॿोली बि उतरादी आहे। अहिड़ो उतरादी लहजो कंहिं ॿिए किसे में बयानु थियल आहे? हा, काफ़ी सारा लफ़्ज़ सुर सारंग में मिलनि था। ख़ैर फ्रेश थी वठूं त पोइ हलूं था पाण म्यूज़ियम जी तरफ़। ठीकु आहे। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।